सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। शुभ बनाने जे लाइ असांखे सिर्फ़ु हर हिकु चीज़ मां थोरियूं ख़ूबियूं ॾिसणियूं हूंदियूं आहिनि। जीअं हिकिड़ी शादी थी, कुझु वक़्तु त चङो हलियो, पर पोइ पाण में टकराव थियो। घोट कुंवार पाण में थोरो न पिया थियनि, ऐं जॾहिं बि अहिड़ो माहौल थींदो आहे त पोइ ज़्यादातर ॿाहिरि उछाल घणो ईंदो आहे। ऐं जेका उनजी घरवारी हुई उन पहिरियों पेकनि खे शिकायत कई, ऐं उनखां बाद हर हिक सां शिकायत शुरू कई। ऐं जॾहिं शिकायत थींदी आहे त पोइ शिकायत घोट सां हूंदी आहे, पर पोइ आंड्रा ओजरू सभिनी जा कढी रखिबा आहिनि। सभिनी जूं कमियूं, उछालण फलाणो, हीअ ही निणान ही कंदी आहे, ससु ही कंदी आहे, जेको बि अचे शुरू थी वेंदी आहे। सो अची करे उछालणु शुरू कये। जेतिरो वणियोसि भला कोई सम्झाइण बि अचेसि, को ॿुधाइण बि अचेसि, अञा वधीक शुरू थी वञे त तव्हां ॾिसंदा कोन्हो, तव्हांखे कहिड़ी ख़बर छा थींदो आहे। अञा 6 ॻाल्हियूं ॿियूं करे छॾे, ऐं अहिड़ा हुनजा गुण कढे पई, जो हुनखे पाण खे ई पतो कोन्हे कि असां में अहिड़ा गुण आहिनि। तव्हांजो सॼो महले में हर कंहिंखे चौबोल शुरू थी वियो, ऐं सभु वेचारा परेशान, मुंहिंजा मिट माइट, तव्हांजो ॿई परिवार परेशान, मुंहिंजा सहुरा पेका सभु परेशान। हिकु अहिड़ी मुसीबत खड़ी थी वई, सभु कुझु तबाह थींदो पिया, ॿई घर तबाह थींदा, कहिड़ा ख़ानदान तबाह थींदा, रिश्ता ख़तमु थींदा, सभई परेशान। पर हो मुड़ण जे लाइ तयार ई न हुजे। हिकिड़े ॾींहुं कुदरती घुमंदो घुमंदो हिकिड़ो सब्ज़ी वारो होका ॾींदो आयो, भई सब्ज़ी वठो, सब्ज़ी वठो। कुदरती घर में सब्ज़ी हुई कोन, हे निकिती ॿाहिरि। जीअं आई तो सब्ज़ी वारे को पूछे तो छा आहे? उन चयुसि मूंखे पटाटा आहिनि, बसर आहिनि, भींडियूं आहिनि, वाङण आहिनि, टमाटा आहिनि। हुन चयुसि मूंखे टमाटा खपंदा आहिनि। हुन शब्द वीचारे रखियो, पर उनखे चयो टमाटे न, तूं पटाटा वठि। हो चवे मूंखे खपंदा जेके ॾींहुं पटाटा आहिनि, टमाटा छो? टमाटा खपंदा आहिनि, पटाटा छो वठा? चयो न, इनमें कुझु जेके आहिनि टमाटा ख़राबु आहिनि, तंहिंजे करे तूं टमाटा न छा, तूं पटाटा वठि। हो चयो मूंखे खपंदा ई आहिनि, टमाटा आहिनि, पटाटा खपंदा ई आहिनि। चयो न उहो ठीकु आहे, पर टमाटा माटा जेके आहिनि कुझु ख़राबु आहिनि, तूं पटाटा वठि। हुन चयुसि मूंखे ॾिसण ईंदा आहिनि, मां पाण ॾिसंदुमि। तो वीचारी ॻोल्हे करे टमाटा जेके चङा चङा हुया जुदा कढी वई, ऐं ख़राबु जुदा कंदी वई। तव्हांखे किलो ॿ जेके खपंदासीं उहे वरिते। वरी चयो मूंखे भींडियूं ॾे। चयो न, भींडियूं तूं न वठि, तूं पटाटा वठि। हुनखे अञा चढ़े, अड़े जॾहिं खपंदा मूंखे भींडियूं ॾी। मां चयो न, मुंहिंजी भींडियूं जेके ॾी कुझु ख़राबु आहिनि, तुंहिंजे ॾाह जूं न आहिनि, सो तूं पटाटा वठि। हे त जॾहिं भई खपंदी हुई जेके ॾींहुं भींडियूं ॾी, मां छो वठां? आख़िर वरी हुन सां चयो मूंखे जॾहिं ॻोल्हण ईंदियूं नी, मां तोखे चयो आहे। मां ॻोल्हे ॻोल्हे जेके भींडियूं जेतिरियूं खपंदियूं हुअसि, वरी उहे पंहिंजूं चूंडे करे वरिते, ख़राबु जुदा कये। वरी चयो मूंखे बसर ॾे। चयो न, तूं बसरनि खे छा, इहे कुझु ख़राबु आहिनि, तूं जेको आहे न मां पटाटा वठि। हाणे जेको घुरे चयो तूं मां पटाटा वठि। पोइ चयो मूंखे पटाटा खपंदा ई न आहे, मां छो वठां? जॾहिं तोखे चयूं मूंखे ॻोल्हण ईंदा नी। वरी बसर जुदा शुरू कये। वरी विच में चयुसि अमां बसरनि खे छॾी, मुंहिंजा कुझु ख़राबु आहिनि, तूं जेको आहे पटाटा वठि। हुन चयुसि
अरे ॿुध त सही, हिकु त मुंहिंजो पारो चढ़ियो खोड़, तूं घड़ी घड़ी चयो पटाटा वञ, मूंखे खपंदा ई न। तूं मूंखे वरी वरी पटाटा छो चवंदो आहे? जॾहिं ॿिया मां चूंडे खणंदो आहियां, मूंखे चूंडण जो पतो पवंदो आहे। चए न मां इन करे न चवां थो, छा हुन में थोरा थोरा ख़राबु आहिनि। इहा जेका टोकरी हूंदी आहे उनमें थोरा थोरा ख़राबु हूंदा आहिनि। साॻे नमूने असांजो घरु हूंदो आहे, परिवार हूंदो आहे, उनमें कुझु न कुझु कमी हर कंहिं में हूंदी आहे, थोरी थोरी हूंदी आहे। मां ॾिसां थो तोखे भींडियूं बि चूंडण ईंदियूं नी, टमाटा बि चूंडण ईंदा थी, बसर बि चूंडण ईंदा थी, सभु चीज़ूं सुठियूं सुठियूं चूंडे वेंदी आहे। बाक़ी जेकॾहिं घर में थोरियूं थोरियूं कमियूं अची वेंदियूं नी, छा उहे ख़राबियूं त जुदा करे चङाइयूं सभु जूं न चूंडे छॾिजे। सॼे पाड़े में तोजो छड़ो चौबो हलंदो पिया, सॼे घर जी केॾा हलंदी पई आहे। ऐं उहो हिकदमि ख़ामोश थी वई। चमां जो घर में हूंदो आहे, उहे चङाइयूं घणियूं हूंदियूं, ॿ टे ख़राबियूं किथे किथे हूंदियूं, पर तोखे ॿार बि आहिनि ॿ, पंहिंजी ज़िंदगी बि हराम कई थी, घर वारनि पेकर जी कई थी, सॼे शहर में तुंहिंजी इज़त उछलंदी पई आहे, सॼे तव्हांजे ख़ानदान मां जो ॻणियो वेंदो आहे। तंहिंजे करे हीअ चूंडी ईंदी आहे, इहे थोरी थोरी खूबियूं चूंडी ईंदी, तुंहिंजो घर सॼो तुंहिंजो ठही पवंदो, चङो थी पवंदो। ऐं हुन ख़ामोशी सां उहे सब्जियूं वरितियूं, ऐं जीअं घर खणी आई, एतिरो त प्यार सां मोहबत सां सभिनी जी रोटी ठाही, हर कंहिंजूं खूबियूं यादि करे, ऐं जहिड़ो सभिनी सां प्यारु हलियो, उन ॾींहुं खां जो पूरो घर स्वर्ग भरिजी वियो, सॼे घर में बि शांती। तोसां हर हिकु चीज़ में खूबियूं चङाइयूं सभिनी में ॻंढींदा आहियूं, पर जॾहिं घर में ईंदा आहियूं उते थोरी थोरी कमी ते पंहिंजो पाण खे थोरो ख़्वार करे विझंदा आहियूं, थोरी थोरी ॻाल्हि ते पंहिंजो पाण खे परेशान करे छॾींदा।